नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे डिगड़ी मां ख़बर ॾींदासीं। डिगड़ी में सालाना कदीमी मजलिस अज़ा बसिलसिला शहादत बीबी शहजादी मखदूमा कौनैन इमामुल हसनैन आकाज़ादी जनाब सैयद फातिमा उल ज़हरा जे सिलसिले में मरकजी इमाम बारगाह बाबुल अलम डिगड़ी में मरकजी इमाम बारगाह जी सरपरस्ती आला सैयद नवीद शाह ऐं कादिर बख्श कमरानी जी ताउन सां प्रोग्राम मुनक़िद करायो वियो, जंहिं में मजलिस अज़ा खे अलामा सैयद शाहजहान शाह काज़मी ख़िताब कंदे चयो त पाक सैयदा फातिमा उल ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त सैयदा फातिमा उल ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे हयात तैयबा तमाम कायनात जे औरतुनि जे लाइ मशगूल राह आहे। खालिक हकीकी जनाब पाक सैयदा फातिमा उल ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी औरतुनि जी सरदार बणाए मोकिलियो, जिते पाण दीन इस्लाम लाइ पंहिंजे शहजादनि जी कुर्बानी ॾिनी आहे, त ॿिए तरफ़ संदसि ज़िंदगी ॿियनि औरतुनि लाइ मिसाल आहे। जॾहिं त नुआखानी में सिंध जे मशहूर अंजुमन अली सजाद अलैहिस्सलाम जे नुआखाननि उस्ताद मोहम्मद रफ़ी कमरानी ऐं ॿियनि अज़ादर नुआखानी ऐं मातमदारी कई। मरकजी इमाम बारगाह जी सिक्योरिटी जा इंतजामात इंतई सख्त कया विया। डिगड़ी पुलिस ऐं वहदत युथ जा जवान फर्ज़ सरअंजाम ॾेई रहिया हुआ। आखिर में न्याज़ मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पिण तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।